टक टक थई मुखे खबर है तो तू जरूर ईंदे। हलो अंदर हलो, अम्मा भी कोने। अगर अम्मा खबर पई पो तो क़यामत अची वेंदी। शम्मा के कने घुरायो अथव न। केरु आहे? ओ बाबा तबलो आयो आहे, तबलो खान। हा भली अचे। पहिरियों तव्हां हलो। हाँ हलो हलो तव्हां। अचो न तव्हां जी अचो। चाचा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अरे तबलो आ छा? टक टक थई। खुशां चङो भलो भला दी ख़बर धाड़ेलन जे चंपे खां त बचे। धाड़ेलन जे चंबे खां त बची वियासीं पर हाणे इश्क जे चंबे खां बचूं। टक टक थई। जय छजवी वे 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 शाबाश शाबाश वे। हाँ ने खबर है? अरे बाबा राणो खान तो फैमिली सभे तो खुश है नी? हाँ हाँ सब ठीक आहे पर लगे थियो तो फैमिली में का गड़बड़ थी वई आहे। अरे वहाँ वरी केड़ी बाबा केड़ी गड़बड़? बस चाचा ये सूर ही न पुछ तक तक थई। अरे बाबा अल्लाह खैर कंदो। ए पुट फौजिया ए तबले के चाहे जरूर प्यार जा। हाँ तबला जिंदगी ॾाढी ॾुखी थई। बराबर तू पाण राणे खान वारन ते बार आई। इहो तो आहे तक तक थई। मां चवां थी नौकरी करे पंहिंजे पेरनि ते भी। अॼुकल्ह कोई कंहिंजो कोन्हे। पोइ तव्हां ई ॿुधायो न मां छा कयां। तक तक थई। चङो हीअं कर तू नौकरी करे वठ। शम्मा सां तुंहिंजे लाइ मां थी ॻाल्हायां। तक तक थई। हाणे तू वञ लॻे थो त अम्मा अची वई आहे। तू कुझु कुझु जाए बि न। पोइ मां वञां थो। केर हुयो गुंगो? ओ अम्मी हू मुंहिंजी सहेली आहे न, ही हुनजो भाउ हुयो। ही शमा जो भाउ त न हुयो? न अम्मा न, ही मुंहिंजी ॿी सहेलीअ जो भाउ आहे। मोहांडा त शमा सां पिया मिलनसि। सर छा पिया ॻोल्हियो सर? मंगणी जी मुंडी थो ॻोल्हियां। सर मां टी शादी पिया कयो छा? न न फाइल थो ॻोल्हियां। साईं फाइल किथे तव्हां घर त न विसारे आया हो? घर में मां ऑफिस खोली आहे छा सब? न जे चओ त पोइ मां वञी करे खणी अचां। अरे मोगा अचर मथो न खा हाणे बस। सर कावड़ न कयो, आराम सां फाइल ॻोल्हियो, लभिजी वेंदव। हर को मूंखे मशवरा थो ॾे। मां चरियो हथ अची वियो आहियां। सर मां सम्झां थो तव्हांखे हिन फाइल जी ज़रूरत आहे। फाइल ॻोल्हे ॻोल्हे मुंहिंजो मथो ई कचो थी वियो आहे। ऐं हे हीरो साहब आहे फाइल पाण वटि रखी असां लाइ ड्रामा थो ॾिसी वेठो। सर ही फाइल मूंखे तव्हां पाण हिन दुरुस्त करण लाइ सर। सर हाणे तव्हांखे वेसारो घणो थी पियो आहे। हाणे रिटायर थियो असांखे को चांस।
धक घणो गहरो न आहे आराम करे इंशाल्लाह ठीक थी वेंदी आहे हे अल्लाह मुंहिंजी चंड जहिड़ी धीअ खे छा थियो आहे ए धीअ ख़ुशि आहे न अड़ी अमड़ सदको वञे छा थी वियो अम्मा छा थियो आहे ठीक त आहीं अजीब दर्द मां ॾाढो शर्मिंदो आहियां इहो जेको कुझु थियो आहे मुंहिंजे पुट जे करे थियो आहे बाबा सची ॻाल्हि त इहा आहे त हिन सॼे एक्सीडेंट जा ज़िम्मेदार असां सभु आहियूं जे असां न पंहिंजी औलाद जे लाइ थोरी बि साइड मटायूं त जेकर ईअं न थिए यार शल न पढ़ाई माई था ॾिसो हाणे मां हेॾी तकीर कई आहे असां बि कोन नौजवाननि खे मुआशी अन बराबरी जे करे असां ग़रीब माण्हू अमीर थियण जा रुॻो ख़्वाब था ॾिसूं फौजिया ठीकु त आहियो हाँ हाणे ठीकु आहियां राजा फौजिया खे अलाह साईं नई ज़िंदगी ॾिनी आहे जेकॾहिं खे एतिराज़ न हुजे त मां फौजिया खे पंहिंजो बणाइणु चाहियां थो न न बाबा न न असांखे एतिराज़ कोन्हे तकड़ में हा न कंदो कर हा हा तो लाइ अॻ में बि तकड़ कई हुयमि हा करण जी हाणे हा करे पियो थो भोॻियां फौजिया तोखे त एतिराज़ कोन्हे को अबा तुंहिंजी खिल त सभा सेल्फ स्टार्ट लॻी पई आहे अदा तूं वरी छा थो ॻोल्ही ही तबलो खान काॾे वियो सारा तबलो हिते ई आहे काॾे वेंदो परे त थियो बेगम साहिबा मामा क्षमा खिलाईंदी छोरा बस अरे मुआ अस्पताल आ गोड़ ना तो थई फजीलत धार अच्छा बा फौजिया मूंखे शर्मिंदगी आहे तुंहिंजो कसूर न आहे शायदि मुंहिंजो मुक़दर ई ईअं आहे